नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे राजो खानाणी में ख़बर ॾींदा हलूं त डिगड़ी जो अॻूणो MPA मीर मोहम्मद हयात ख़ान टालपुर 84 वरे जी ॼमार में वफ़ात करे वियो। मरूम कैंसर जे मौज़े मर्ज़ में मुब्तला हुअण करे कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िलो, जिते हिन दमधणी हवाले कयो है। मरूम 1937 सन में डिगड़ी में मीर हाजी फतेह ख़ान टालपुर घर में अख खोली। पाण 1985 खां 2013 ताईं मुख़्तलिफ़ दौरनि में 7 दफ़ा MPA चूंडिजी आयो, जॾहिं त हिकु दफ़ा पाण पंहिंजे भाइटे मीर ज़ुल्फ़कार अली टालपुर ऐं साल 2018 जी इलेक्शन में पंहिंजे पोटे मीर तारिक अली ख़ान टालपुर खे PP टिकट ॾियारियो ऐं खेनि खटरायो, जंहिं करे खेसि नाक़ाबिले शिकस्त ऐं MPA जो एज़ाज़ पिणु मिलियल आहे। पाण एग्रीकल्चर प्लानिंग एंड डेवलपमेंट, औरतुनि जी तरक़ी मुहाणनि बाबति जोड़ियल असिस्टिंग कमेटी जो मेंबर ऐं हिकु दफ़ो स्पेशल एजुकेशन जो सलाहकार जे उहिदे ते पिणु रहियो आहे। पार्टी जा अहम फ़ैसिला संदसि डिगड़ी वारे रिहाइशगाह ते थींदा हुआ। संदसि फ़ौती जी ख़बर इलाइक़े में बाहि जीअं पखिड़िजी वई आहे। माहौल सोगवार थी वियो आहे त ॿिए तरफ़ संदसि फ़ौत थियण जी सोग में डिगड़ी शहर पाण मुरादो बंदि थी वियो आहे। पाण कोयलरनि में 2 पुट ऐं 3 न्याणियुनि जो औलाद सोगवार छॾियो। संदसि मड़ कराची खां डिगड़ी आंदो वेंदो, जिते नमाज अदा करण बाद अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।